नाज़न फैज़गंज के रूरल हेल्थ सेंटर में दवाओं की खोट ऐं ॿियनि बुनियादी सहूलतूं न हुअण करे शहरियनि लाइ बेलाभ बणियल आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमर शेख। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं रूरल सेंटर फैज़गंज में, जिथे रोज़ानो के हिसाब से 600 खां मथे जी ओपीडी है। इतने जेतिरियूं बहराड़ियूं लगन थियूं, गोठ लगन था, उहे सभई जेको माण्हू वीचारा हिते अचन था। वाहिद रूरल सेंटर फैज़गंज आहे जैसे अञा ताईं तालकियो दर्जो नाहे ॾिनो वियो, पर हिते जेको आहे सो इंतहाई जेको आहे सो स्टाफ जी भी खोट आहे, डॉक्टरनि जी भी खोट आहे, अमले जी भी खोट आहे, डिस्पेंसरनि जी भी खोट आहे। असां जॾहिं हिते जेको आहे सो अॼु पहुता आहियूं त हिते जेको आहे सो मरीज़नि जो रश तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे त जेको आहे सो रश बि आहे, पर डॉक्टर भी हिते नाकाफ़ी आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो हिते अमलो स्टाफ जी खोट आहे। सभ खां वॾी जेका आहे उहा दवाउनि जी खोट आहे। दवाउनि जे मसइले में इहो आहे त हिते IHS जे तरफ़ां जेको आहे सो दवाऊं बिल्कुलु नथियूं ॾिनूं आहिनि। रूरल फैज़गंज 4.5 लख आबादी आहे, पर हिते हींअर मां डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कयां पियो त डॉक्टर साहब चए पियो टोटल हिक महीने जे लाइ 50 फिलेजल जूं गोरियूं थियूं मिलनि ऐं हिते का भी एंटीबायोटिक दवा मौजूद आहे। ऐं बदकिस्मती सां हिकिड़ी सिरज जेका 10 रुपए वारी, उहा भी मरीज़ ॿाहिरां वठण था वञनि पिया ऐं हिते का भी जेको आहे सो दवा नथी मिले। ऐं एंटीबायोटिक दवा न हुजण करे एमरजेंसी में जेके माण्हू हिते अचनि था उन्हनि जे लाइ जेको आहे सो या त उहे वीचारा मौत जे मुंहं में था वञनि, या वरी जेको आहे सो दवा नथी मिले। हिकिड़ी गोरी जेका हूंदी आहे पैरास्टामोल जी हिकिड़ी गोरी, उहा भी तो नथी मिले। ऐं इहो इन में कसूर जेको डॉक्टरनि जो न आहे, स्टाफ जो न आहे, इहो सिरियो कसूर IHS जेका आहे त जंहिंजो ठीकु आहे इन अस्पतालुनि जेको IHS जे हवाले आहिनि, उहे IHS वारा दवाऊं नथा ॾियनि। जंहिं IHS वारनि जो चवणु आहे त असांखे बजट नथी मिले ऐं गुज़िरियल 3-4 महीननि खां जेके पघारूं IHS जे मुलाज़िमनि खे उहे बि न आहिनि मिलियूं। उनजे करे जेको आहे सो हिते ई मरीज़ जेके 600 जी OPD अचे थी, ख़ाली पर्चियूं लिखी ऐं जेको आहे सो उनखे ॾिनियूं थियूं वञनि, पर जॾहिं स्टोर ते पहुचनि था त उनखे जेको का दवा नथी मिले। हिते कारी वारा कख आहिनि, जॾहिं त डॉक्टर पंहिंजे हड़ों वड़ों करे ऐं उहे पंहिंजे पैसनि सां एमरजेंसी जे में उहे दवाऊं वठी मरीज़नि जो इलाज त कनि था। इहो हल न आहे। इन करे ज़रूरत आहे इन शइ जी आहे त सिंध गवर्नमेंट ऐं सिहत खातो निंड मां उथे ऐं रूरल हेल्थ सेंटर फैज़गंज में ही जेके समी मरीज़ अचनि था रोज़ाने जे हिसाब सां इन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वञनि। जी।